पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी भेनर ऐं भाइरनि खे भलीकार चऊं था पंहिंजे चैनल सिंधी लाइव में। असांजे चैनल जे थ्रू अव्हांखे मालूमात मिलंदी आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में। पर अॼु असांजो वीडियो ॾुख ऐं ग़म सां भरियल आहे। अॼु असांजो वीडियो आहे सिंध जे हिकु अज़ीम पुट हिकु जोधे नाज़िम सजावल जोखियो जे बारे में। चवंदा आहिनि त तारीख़ पाण खे वरजाईंदी आहे ऐं नयूं यादूं ठाहींदी आहे। अॼु खां लॻभॻि 750 साल अॻु सिंध जी धरतीअ ते हिकु सिंध ॼाओ। सिंध धरतीअ जो जोधो राजादार सिंध धरती अमड़ जी हिफ़ाज़त कंदे अरबन हथां शहीद थियो। अॼु 700 सालनि बाद वरी हिकु सिंध ॼाओ। सिंध जो जोधो सिंध में अरबन जी जारियत जे ख़िलाफ़ु विढ़ंदे सिंध धरतीअ जी हिफ़ाज़त कंदे शहीद थियो। राजादार खां नाज़िम सजावल जोखियो ताईं जे सफ़र में हज़ारे सिंध जा दोधा जोधा सिंध धरतीअ जी इज़त आबरू बचाइण ख़ातिर शहीद थिया। नाज़िम सजावल जोखियो मेमण ॻोठ मलीर में रहंदड़ हिकु सिंध जो ॼाओ, सिंध जो जोधो सिंध में आयल परदेसी पखीड़नि जी हिफ़ाज़त कंदे शहादत माणी। नाज़िम सजावल जोखियो सिंध अमड़ जी कुख मां जनमु वरितो ऐं आख़िर सिंध धरतीअ तां क़ुर्बान थींदे हमेशह जे लाइ सिंध अमड़ जी कुख में वञी आरामी थियो। असां भेटा पेश कयूं था, असां ट्रिब्यूट पेश कयूं था सिंध जे जोधे सिंध जे पुट नाज़िम सजावल जोखियो खे।